सिंध ग्रैंड हेल्थ अलायंस मरकज़ जे सॾ ते अॼु बि मुख़्तलिफ़ शहरनि जे सरकारी अस्पतालुनि में ड्यूटियुनि जो बाकाट करे मुतालबनि जी मनताला मुज़ाहिरा ऐं अलामतूं बुख हड़ताल कई वयूं। बदीन में 5 ॾींहं बि पैरामेडिकल स्टाफ एसोसिएशन पारां ओपीडी बंदि करे कम छॾ हड़ताल कई वई। अॻवाननि अल बचाए उनड़ मीर लखी टालपुर जे अॻवानी मुज़ाहिरो कयो वियो। टंडे आदम जी तारीख़ी अस्पताल जे डॉक्टरनि ऐं अमले पारां मुतालबनि जी मनताला 5 ॾींहं बि ओपीडी जो बाकाट करे मुज़ाहिरो कयो वियो, जंहिं करे मरीज़ सख़्त परेशानी खे मुंहुं ॾियण लॻा। अॻवाननि डॉक्टर सादिक बलोच, मिठल पिंजारे, कांडेरे, नईम कीरी ऐं ॿियनि ख़िताब कयो। कंदकोट में भी सिविल अस्पताल जो ओपीडी बंद करे अस्पताल के मेन दरवाजे के एहतजाजी कैंप कायम करे सिंध हुकूमत खिलाफ ज़ोरदार नारेबाजी की वई। अॻवान अली हसन कंबरानी, गोवर्धन दास, सदरुद्दीन हज़ार खान ने ॿियनि चयो त मुतालबा मंज़ूर न कया विया त एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। कंबर में DHQ अस्पताल में ओपीडी जो मुकम्मल बाकाट कयो वियो। इन मौके ते डॉक्टर मुनवर अली, डॉक्टर इलियास, डॉक्टर सजाद ऐं ॿियनि मुलाज़िमनि जो चवणो हो त ग्रैंड हेल्थ अलायंस जा चार्ट ऑफ डिमांड मंज़ूर कयो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप की वेबसाइट awamiawaz.pk।